अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधायां था हलूं तकरार ड्रामे जी हिकु नई बहितरीन अपडेट। अॼु तव्हां जनाब कंदासीं तकरार ड्रामे जी अचण वारनि जे किस्तनि जे हवाले सां काफ़ी सारियूं खोड़ सारियूं ख़बरूं तव्हां जनाब कंदासीं। अगर ही वीडियो तव्हां न ॾिसंदव त पोइ दोस्तों पूरी ॾिसो, त न ॾिसंदव तव्हांखे ही अपडेट मुकमिल न मिली सघंदी। मुंहिंजे ख्याल में हिन नंढड़े वीडियो में वॾो धमाको आहे, वॾी ख़बर आहे, कम जी ख़बर आहे। दोस्तों इन वीडियो के आख़िर ते ॾिसो ऐं सब्सक्राइब ज़रूर करे छॾिजो। उदासी टीवी यूट्यूब चैनल के हलाऊं था पंहिंजी न्यूज़ जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त अचण वारी किस्त में जेको आहे सजावल खान ऐं नवाब खान चिड़ी वेंदा, हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा, इन्हनि जो ठा बि कोन थींदो। जेकियूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि उहे मुकमिल इन्हनि जूं कान थींदियूं। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे बख़्त ऐं शेर अली जी हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा, इहे हिक ॿिए ते चिड़ी वेंदा। बख़्शल जे करे बख़्शल वञी वठंदो पनाह, तव्हांखे ख़बर आहे शेर अली वटि, ऐं इहो कम बि पोइ ओके न थींदो, हिक ॿिए खे धमकाए मोटाए छॾींदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको मोमल वारा बि उहो सिजावल वटि आहिनि, ऐं जेको मीर आहे उहो बि जेको सिजावल वटि आहे। नवाब खान खे इन शइ जी पूरी ख़बर न आहे, लेकिन जॾहिं ख़बर पवंदी सभु माण्हू इन वटि आहिनि, मीर बि इन वटि आहे, त पुलिस जो छापो हणाइण जी कोशिशि कंदो। ऐं इहा पुलिस जेका आहे कोशिशि कंदी त नवाब खान खां इहे माण्हू कढा, ऐं पुलिस सजावल खां इहे वार्निंग कंदी त इहे माण्हू वापसि ॾे। सिजावल जॾहिं कोर्ट ॾे इन्हनि खे वठी वञण जी कोशिशि कंदो, नवाब खान इन्हनि खे माराइण जी कोशिशि कंदो। नवाब खान ॿुधाए चुको आहे त मां इन्हनि खे तो सां गॾु दुफ़ करे छॾींदुमि, तूं बि मरदे रस्ते में, तूं कोर्ट में, मां ॾिसां कीअं तूं वठी वञे। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं दोस्तों इन सीन में थियण वारियूं आहिनि इन किस्तनि में। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीडियो पुॻो आहे पंहिंजे पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।